नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। के मुबारक रिंद का खबर ॾींदा आहियूं। मुबारक रिंद में क़ाइम BHU सेंटर में PPHI जो मुक़ररु कयल डॉक्टर अनिल ओड पारां मरीज़नि खां सेक्टरी ड्यूटी दौरान फीस वठण जो इंकशाफ। इलाइक़े वासियुनि जो डॉक्टर ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ सुधारो जे रवासी सूबेदार नेड़ी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हफ़्ते खां मरीज़ वठी इस्पताल अचूं पिया, मगर डॉक्टर असांजा मरीज़ ॾिसण बाद मख़सूस प्राइवेट स्टोर जी पर्ची ॾिनी दवाऊं वठण जो चवे थो। काल्ह असांखे ख़बर पई त दवाऊं 800 जूं आहिनि, जॾहिं त वरिता 1000 रुपया विया। बाद में ख़बर पई त 200 रुपया डॉक्टर जी फीस जा हुआ। UC चेयरमैन अला बचाव रिंद चयो त माण्हू हर रोज़ अहिड़ियूं शिकायतूं खणी मूं वटि बि अचनि था। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि मुतालबो कयो त ज़िले सिहत खाते इंतज़ामिया करप्ट डॉक्टर ख़िलाफ़ एक्शन वठी ईमानदार डॉक्टर मुक़ररु करे ॾिनो वञे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।